हेडलाइन सां ॾिठियूं आगाह कयूं अव्हांखे कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर ब्लॉक 13 वेझो कार ते हथियारबंदनि पारां फायरिंग कई वई आहे। नतीजे में वकील इरफान मारिजी वियो आहे। अव्हांखे आगाही ॾींदा हलूं अहम ख़बर आहे। कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर ब्लॉक 13 वेझो कार ते हथियारबंदनि जी फायरिंग कई वई आहे। वकील इरफान मारिजी वियो आहे। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे। कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर ब्लॉक 13 वेझो कार ते हथियारबंदनि जी फायरिंग कई वई आहे। वकील इरफान मारिजी वियो आहे। मारिजी वियल इरफान मार जो तालुक़ सिंध बार काउंसिल सां आहे। तफ़सील वठंदासीं कराची मां मेहताब शर खां। मेहताब आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बेशारत तव्हांखे मां ॿुधाइण थो चाहियां त सुबुह गुलिस्तान जोहर ब्लॉक 13 में आशा मंज़िल वेझो कार ते हथियारबंदनि जी जेका फायरिंग करे थी, जंहिंमें 40 वर्ष जो इरफान महर जेको आहे उहो पहुची वियो आहे, जेको जिन खे अस्पताल मुंतकिल कयो आहे। तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त मारिजियल जेको इरफान महर आहे उहो सिंध बार काउंसिल जो मेंबर बि आहे। ऐं तव्हांखे वधीक ॿुधाए हलो त पुलिस जेका वाक़िया हंधि पहुची वई आहे। पुलिस जेका तफ़तीश शुरू करे ईंदी आहे त जो छा वाक़ियो आहे। बाक़ी जेको हमलो कयो वियो आहे उहो ॿिए मोटरसाइकिल सवार हुया, जेके गाॾी ते जेका फायरिंग करे ॾिनी। इहे सुबुह जेको हुयो इरफान महर पंहिंजे ॿारनि खे स्कूल छॾे, ऐं हुन खां बाद में जेको आहे हाई कोर्ट जेको वञी रहियो। हुन खां बाद में जेका मतिलबु 13 में जेको आहे आशा मंज़िल जे मथां फायरिंग करे छॾी आहे, जंहिंमें जेको आहे इरफान महर पहुची वियो आहे। तव्हांखे ॿुधाइण खां त इरफान महर जेको आहे मौजूदा सिंध बार काउंसिल जो मेंबर सेक्रेटरी आहे, जेको हिन वर्किंग सेक्रेटरी जो कमु करे। ऐं पुलिस जो चवण आहे त वधीक वाक़ई जांच कई वेंदी त इहे छा वाक़ियो हुयो। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।